कन अब्दुल कन साईं मां अब्बास अली हब डिप्टी जनरल सेक्रेटरी इंसाफ लिबरल। जीअं त रमज़ान महीनो अची चुको आहे, भलारो महीनो आहे ऐं मुस्लमाननि जी भलाई लाइ महीनो आहे, इबादत जो महीनो आहे। इन में अफ़सोस आहे त काफ़ी जेके असांजा दोस्त आहिनि होटलुनि वारा खोलियो वेठा आहिनि ऐं उन्हनि खे शायदि पुलिस इजाज़त ॾिनी आहे त बाबा तव्हां 2-3 रुपया असांखे ॾेई पंहिंजूं तव्हां होटलूं खोलियो। ऐं अफ़सोस आहे पुलिस जे अहिड़े अमल ते, जॾहिं त हिनखे कुझु सोचणु खपे त यार असांजो पाक महीनो आहे जंहिंमें माइनॉरिटी जा माण्हू जेके आहिनि उहे ई पंहिंजूं इहे शयूं बंदि कयो वेठा आहिनि, जेके गैर मुस्लमान आहिनि। त असां मुस्लमान थी इहे शयूं छो खोले वेठा आहियूं? ऐं पुलिस खे थियणु खपे, SP साहिब खे या जेके मोतबर शख़्सियत आहिनि जिन्हनि जो कंट्रोल आहे पुलिस जे मथां, भला उहा हिननि खे हिदायत जारी करे महिरबानी करे होटलूं पंहिंजूं तव्हां बंदि कयो। साईं जेके बंदि होटलूं पियूं आहिनि उन्हनि खे अलाह जो ख़ौफ़ आहे त भलारो महीनो आहे, असांखे पंहिंजी होटलूं बंदि करणु खपनि ऐं शाम जो रोज़े जे टाइम खां पोइ असां खोलियूं, छो त रिज़्क़ ऐं रोज़ी जो ज़िम्मो मुंहिंजे रब खयों आहे। पर अफ़सोस कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके मुस्लमान थी, जेके कलमो पढ़नि था ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल अल्लाह, पोइ होटलूं खोले वेठा आहिनि। इन्हनि ते अफ़सोस आहे। साईं पुलिस धुर लॻियल आहे, तव्हांखे ख़बर आहे काफ़ी मसइलनि में पुलिस धुर आहे। हेॾनि खां मंथली वठे थी होटलनि खां चए इजाज़त ॾिए थी बाबा तव्हां खोलियो, को मसइलो कोन्हे। अगरि मथां असांखे ॾंडो ईंदो तव्हांखे कॉल कंदसि बाबा हाणे होटल बंदि कयो।